नाज़रीन, तलहार मां रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ मलाह जी रिपोर्ट मूजिब सिंधु दरिया ते कैनाल ठाहिण ख़िलाफ़ तलहार में शानदार रैली अवामी अॻवाननि ख़िताब कयो। तलहार में सिंधु दरिया मां 6 तकरारी कैनालनि ख़िलाफ़ सिंधु जा वारिस जे सॾ ते तलहार में एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें हारियुनि आबादगारनि समेत मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, मज़हबी तंज़ीमनि ऐं शागिर्द अॻवाननि शिरकत कई। रैली कारी मोरी खां शुरू थी, जेका मुख़्तलिफ़ स्टापनि जमाली फुरदो चांवरी बड़ चौक खां थींदे हैदराबाद बदीन स्टॉप ते पहुती, जिते रैली एहतजाजी धरणे जी सूरत अख्तियार करे वई। उन मौक़े ते नौजवान इतिहाद जे अॻवान मीर मुर्तज़ा टालपुर, मुनज़्ज़र नैन जुणेजो, आशिक़ हाले पोटो, निसार अहमद ख़ासकेली, मज़हर हुसैन कहरी, अली ग़ुलाम मल्लाह, फैज़ान जमाली, अब्दुल समद जमाली, अब्दुल्लाह इबादुल्लाह थेबो समेत ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया ते 6 तकरारी कैनाल ठाहिण जी साज़िश सिंध जी ज़राअत, माहौलियात ऐं अवाम जी माशी सूरतहाल ते तबाही आणे सघे थी। पंजाब हुकूमत सिंध जे सरसब्ज़ ज़मीनूं बंजर करे पंहिंजे थर वारनि इलाइक़नि खे आबाद करण वारो सिंध दुश्मन मंसूबे खे कामयाब करण न ॾींदासीं। हिननि मुतालबो कयो त वफ़ाक़ी हुकूमत फौरी तौर ते सिंध ते 6 तकरारी कैनाल ठाहिण वारो मंसूबो ख़त्म करे। ॿी सूरत में सिंध जा माण्हू सख़्त एहतजाज जो हक़ महफ़ूज़ रखनि था।